लिफ्ट में फाथल सियान खे बचाइण लाइ ऑपरेशन जारी आहे। वधीक 3 शागिर्दनि खे बचायो वियो आहे। मुतबादल तरीक़े सां रेस्क्यू ऑपरेशन करे 3 शागिर्दनि खे बचायो वियो आहे। ISPR चयो आहे। ISPR चयो आहे त हिन वक़्त ताईं रेस्क्यू ऑपरेशन ज़रिए 5 ॿारनि खे बचायो वियो आहे। पाक फौज हेलीकॉप्टर ज़रिए 2 ॿारनि खे हिफ़ाज़त सां हेठि लाथो वियो हो। अव्हांखे ॿुधायो त मौसम जी ख़राबी ऐं ऊंधाई सबबि हेलीकॉप्टर ज़रिए ऑपरेशन रोकियो वियो हो। ख़बर अव्हांखे ॾियूं त बडग्राम में चेयरलिफ्ट में फाथल सियान खे बचाइण लाइ ऑपरेशन जारी आहे। वधीक 3 शागिर्दनि खे बचायो वियो आहे।